बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सलाउद्दीन हमारे सीरिया सिंधी थॉट्स बेसिक मैथमेटिक्स जो कोर्स जारी है। अज क्लास नंबर 2 है, जिनके अंदर असां पढ़ंदासीं जोड़ करण ऐं कट करण, जेके असां एडिशन एंड सब्ट्रैक्शन चवंदा आहियूं। हाँ, एडिशन के अंदर जो पहिरियों टॉपिक है असां उन में पढ़ंदासीं हिकु त आम जो सिंपल ट्रेडिशनली जोड़ कबो आहे, उन में कहिड़ियुनि शयुनि जो ख़्यालु कबो आहे, जोड़ कीअं कबो आहे ऐं उन जे अंदरि एडिटिव आइडेंटिटी कहिड़ी आहे ऐं उन खां पोइ उन में कहिड़ी प्रॉपर्टी लॻे थी ऐं प्रॉपर्टी जो मक़सदु छा आहे उहो बि असां डिस्कस कंदासीं। ऐं एडिशन जा असां वर्ड प्रॉब्लम भी कुछ कंदासीं ऐं कुछ तव्हांखे होमवर्क भी दींदासीं ऐं उन खां बाद में असां वेंदासीं साॻियूं ई शयूं वरी सब्ट्रैक्शन में पढ़ंदासीं। सचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। असां जॾहिं जोड़ कंदा आहियूं त असांखे कुझु हिन अंदाज़ में भी नंबर मिलंदा आहिनि, हिन अंदाज़ में भी नंबर लिखियल मिलंदा आहिनि जिन खे असांखे जोड़ करणो हूंदो आहे। हाणे जोड़ में पहिरियों असूल मूं लिखियो आहे, पॉइंट लिखी आहे त तव्हांखे प्लेस वैल्यू जो इलाही एहतराम करणो आहे। यानी तव्हां प्लेस वैल्यू जो ख़्यालु नथा कयो त तव्हांजो जोड़ ग़लति थी वेंदो। हाँ, तव्हांखे 564 में 12 जोड़ करणा आहिनि त तव्हां छा कंदव, सिंपल 564 लिखंदव। हाँ, तव्हां ॾिसंदव असांखे हिन में प्लेस वैल्यू जो ख़्यालु कीअं कंदासीं त जेको 4 आहे उहो 1 आहे ऐं 6 10 आहे, 5 100 आहे। जेको ॿिए पासे ॾे असांखे मिलियो आहे 2 1 आहे ऐं 1 10 आहे। असांखे जोड़ करण में प्लेस वैल्यू जो ईअं एतिराम करिणो आहे त 1 1 जे हेठों, 10 10 जे हेठों, बक़ाया जंहिं जॻह ते असांखे नंबर नाहे मिलियो असां उते 0 रखंदासीं। तव्हां इहा ॻाल्हि ज़हन में रखो त हमेशह एडिशन जी शुरूआति 1 खां थींदी आहे। यानी 1 जोड़ कंदासीं, पोइ 10 जोड़ कंदासीं, पोइ 100 जोड़ कंदासीं, अहिड़े तरीक़े सां 100 असां जोड़ कंदा वेंदासीं। अचो त 1 जे पासे ॾों पहिरीं जोड़ कयूं। 4 ऐं 2 6 थींदा, 6 1 7 थींदा, 5 ऐं 0 को वैल्यू ई कोन्हे, साॻा ई 5 थींदा। हीअं असां जोड़ कंदा आहियूं ऐं जोड़ खे प्लेस कंदा आहियूं, रखंदा आहियूं हिकिड़ी जॻह ते। ॿियो ईअं हूंदो आहे त या त ठहियलु ठुकियल मिली वञे, जीअं असांखे नंढनि ॿारनि खे एक्सरसाइज़ में किताब में मिलियलु हूंदो आहे त हीउ सॼो ठहियलु हूंदो आहे 1 10 100 1000। सिंपल असांखे जोड़ करिणो हूंदो आहे, असां उअं ई जोड़ कंदासीं हिन अंग खे जीअं असां हिन खे तरतीब सां रखी करे जोड़ कयोसीं। हीअ असांखे तरतीब में मिलियलु आहे, असां हिन खे ईअं ई जोड़ कंदासीं। 1 में 0 मिलाईंदासीं त साॻियो ई 1 थींदो, 3 में 2 मिलाईंदासीं त 5 थींदा, 6 में 4 मिलाईंदासीं त 10 थींदा। हाणे 10 कीअं लिखंदा आहियूं, यानी हिकिड़ो 1 पोइ 10 ऐं हमेशह जेको हेठि अंगु रखिबो आहे उहो रखिबो आहे 1, यानी 0 हेठि रखंदासीं, 10 मथे खणी वेंदासीं। यानी असां ईअं न कंदासीं त 1 हेठि रखूं 0 मथे, असां छा कंदासीं उन अंग खे, उन अंग जो 1 हेठि ऐं 10 उन जो मथे खणी वेंदासीं। हाणे 5 में 2 जोड़ कंदासीं 7, असां हिकिड़ो असांखे जेको हिन पासे ॾों मूव करे आयासीं मथे उनखे जोड़ कंदासीं त असांजा थींदा 8। सो इन तरीक़े सां असां जोड़ कंदा आहियूं। हाणे असां चवंदा एडिटिव आइडेंटिटी ते त 0 इज़ एडिटिव आइडेंटिटी। एडिटिव आइडेंटिटी जो मतिलबु छा आहे त हीउ जेको नंबर आहे कंहिं बि अंग सां जोड़ थींदो उन में को इम्पैक्ट न क्रिएट कंदो, यानी उन में कोई बि फ़र्क़ु न पवंदो। जीअं ॾिसो 5 में तव्हां 0 मिलायो, तव्हांजा साॻा ई 5 थींदा, 6 में 0 मिलायो, साॻा ई 6 थींदा। सो असां हिन खे चवंदा आहियूं एडिटिव आइडेंटिटी। हाणे नेक्स्ट हलूं था एग्ज़ाम्पल जे तरफ़ त असांखे हिकिड़ो अंगु मिले थो 5 + 4 घणा थींदा 9 ऐं मां कयां थो 4 + 5 घणा थींदा, तॾहिं बि 9 थींदा। इन खे चइबो आहे कम्यूटेटिव प्रॉपर्टी ऑफ एडिशन, यानी एडिशन जी कम्यूटेटिव प्रॉपर्टी। हाणे कम्यूटेटिव प्रॉपर्टी जो मक़सदु छा आहे, उन जो मक़सदु इहो आहे त तव्हां नंबरनि जी पोज़ीशन खे चेंज कयो पर आंसर ते कोई बि इम्पैक्ट न पवे। असां इन खे चवंदा आहियूं कम्यूटेटिव प्रॉपर्टी। कंहिंजे अंदरि था कयूं एडिशन त पोइ असां लिखंदासीं ऑफ एडिशन, यानी कम्यूटेटिव प्रॉपर्टी ऑफ एडिशन। हाणे हीअ मां हिते छो पियो डिस्कस कयां त कॾहिं कॾहिं असांखे जॾहिं 564 + 12 मिलनि त ज़रूरु न आहे त तव्हां 564 ई मथां रखो 12 हेठां रखो, यानी तव्हां 12 मथां रखंदव 564 हेठि रखंदव, पर साॻी जेको उन जो पीरियड सिस्टम आहे या प्लेस वैल्यू सिस्टम आहे उन जे असूल तहत त कोई बि फ़र्क़ु न पवंदो। छो त हिते असांजी कहिड़ी जेको आहे सो प्रॉपर्टी लागू थी थिए, कम्यूटेटिव प्रॉपर्टी ऑफ एडिशन हिते असांजी लागू थी थिए। हाणे असां एडिशन सिखण खां बाद में वर्ड प्रॉब्लम जा 2 एग्ज़ाम्पल कंदासीं ऐं उन खां बाद में उन्हनि खे बोर्ड ते सॉल्व कंदासीं। असांजे साम्हूं पहिरियों नंबर एग्ज़ाम्पल मिलियलु आहे, गवर्नमेंट ऑफ सिंध स्पेंड Rs 581,034 रुपीज़ ऑन कंस्ट्रक्शन ऑफ 1 रोड। गवर्नमेंट ऑफ सिंध 581,034 रुपया ख़र्च करे थी हिकु रोड जी कंस्ट्रक्शन ते।
and 347,083 rupees on in other. Find the total amount spent in construction of both roads. हाणे जेको ॿियो रोड आहे उन में जेको ख़र्च थिए थो 347,083 रुपया ख़र्च थिए थो ॿिए रोड जी कंस्ट्रक्शन में। चवनि था त ॿुधायो त ॿिन्ही रोडनि जो टोटल स्पेंड केतिरो थियो आहे। हाणे असां हिकु त वर्ड प्रॉब्लम हमेशह ॾिसो टेस्ट में ईअं न ईंदो आहे त एडिशन पढ़ी अथव त एडिशन जा तव्हां वर्ड प्रॉब्लम कयो। तव्हांखे उन वर्ड प्रॉब्लम खे पढ़ी सम्झणो आहे त इहो वर्ड प्रॉब्लम इशारो कहिड़े जेको आहे सैम्पल ॾे करे थो। हाणे असांखे चई त पहिरें रोड जो ख़र्चु वरी ॿिए रोड जो ख़र्चु उन्हनि ॿिन्ही खे मिलायो यानी ॿुधायो त टोटल स्पेंड केतिरो थियो आहे। असां इन मां अंदाज़ो लॻाए वियासीं त असांखे हीउ जेको वर्ड प्रॉब्लम मिलियल आहे उहो एडिशन जो मिलियल आहे। उनखां पोइ तव्हांजे साम्हूं मूं बोर्ड ते लिखियो आहे रोड 1 जी प्राइस ऐं रोड 2 जी प्राइस। जीअं त असां पहिरें क्लासनि में इंडो अरेबिक इंटरनेशनल नंबर सिखी आया हुआसीं, हिन खे मां ईअं छो पढ़ियुमि त 581,000। इन जो सबबु इहो हुयो त मां तव्हांखे चयुमि त कामा कहिड़े अंदाज़ में ॾिनल आहे इन खे तव्हां नोट कंदव। हाणे हिन में कामा कीअं ॾिनल आहे 3 अंगनि खां पोइ कामा आहे, वरी 3 अंगनि खां पोइ काई कामा, छो त हिते नंबर न आहे यानी विच ते का बि कामा न आहे ऐं 3 नंबर ख़ाली आहिनि। मतिलबु छा आहे इंटरनेशनल नंबर सिस्टम आहे। मां हिते ई अगरि थोरो तव्हांखे ॿुधायां त अगरि हिते इंडो अरेबिक नंबर सिस्टम हुजे हा त पहिरियों 3 खां पोइ कामा हुजे हा वरी 2 खां पोइ कामा हुजे, जेका हिते न आहे। असांखे इन मां ख़बर पई त असां हिन खे इंटरनेशनल नंबर सिस्टम में पढ़ंदासीं ऐं जॾहिं बि तव्हां जेको नंबर अचे पहिरीं निशानी उन जे अंदरि ॾिसंदा कयो त कामा आहे किथे आहे। इहो तय कंदो त तव्हांखे अॻिलो माण्हू तव्हांखे इंटरनेशनल नंबर जे अंदरि थो वठी अचे या इंडो अरेबिक नंबर सिस्टम जे अंदरि वठी थो अचे। सोचो हाणे सिंपल असां हिन खे जोड़ कंदासीं। जोड़ हमेशह वंस खां स्टार्ट कंदासीं, जेको असां पहिरियों बि डिसाइड कयोसीं। वंस वारे पासे ॾों तव्हां जोड़ कंदव हिन खे। वंस वारो पासो कहिड़ो आहे? राइट हैंड साइड आहे। सो 4 ऐं 3 घणा थींदा? 7। 8 ऐं 3 11, हिकु हेठि हिकु मथे। 0 आहे साॻियो ई 1 लाहे ईंदासीं छो त हिन जो को हेठि वैल्यू कोन्हे जंहिंसां जोड़ कयूं। कामा जी जॻह ते कामा ॾींदासीं। 7 ऐं 1 घणो थींदो? 8। 8 ऐं 4 12, 2 हेठि हिकु मथे। 5 ऐं 3 8, हिकु मथे जेको असां हेॾो खणी आयासीं उहो घणो थींदो? 9। हाणे असां चवंदासीं त 928,117 रुपया गवर्नमेंट जा इन ॿिन्ही रोडनि जी कंस्ट्रक्शन में ख़र्चु आया आहिनि। ॿियो नंबर एग्ज़ाम्पल आहे इन एन एग्ज़ामिनेशन 27,514 गर्ल्स स्टूडेंट वर अपीयर्ड। हिकु इम्तिहान जे अंदरि 27,514 छोकिरियूं अपीयर थियूं एंड 20,328 बॉइज़ ऐं 20,328 छोकिरा उन इम्तिहान में आया। वाट इज़ द टोटल नंबर ऑफ स्टूडेंट्स अपीयर्ड इन एग्ज़ामिनेशन। असांखे थो चवे त ॿुधायो त हिन में टोटल नंबर केतिरो आहे जेके छोकिरियूं छोकिरा गॾिजी करे हिन इम्तिहान में अपीयर थिया। हाणे हिन मां बि असां अंदाज़ो लॻाए सघूं था त असांखे एडिशन थो चवे। असांखे चवे थो त 27,514 छोकिरियूं हुयूं ऐं 20,328 छोकिरा हुया। ॿुधायो त टोटल केतिरा अपीयर थिया असांजे एग्ज़ाम में। हाणे जॾहिं असां हिन तरीक़े सां अॻियां डेटा ठाहीसीं असांखे साॻियो ई वंस वारे पासे ॾों जोड़ करिणो आहे। वंस 10 100 हर मां हिते ओ थो लिखां, तव्हां चवंदा हूंदव त ओ छा आहे, मतिलबु वंस सां मां साइड थो लिखां हिते। यानी 4 ऐं 8 घणा थींदा? 12, हिकु मथे। 2 ऐं 1 थींदा 3, जेको असां हिकु हेॾो खणी आया आहियूं थींदा 4। 5 ऐं 3 8, कामा जी जॻह ते कामा। 7 में 0 मिलाईंदासीं साॻा ई 7, 2 ऐं 2 थींदा 4। ख़बर पई त 47,842 छोकिरा छोकिरियूं गॾियल तौर ते हिकु इम्तिहान में अपीयर थिया। सो सिंपली दैट वॉज ऑल अबाउट एडिशन। एडिशन वारे पोर्शन खां पोइ असां सब्ट्रैक्शन खे ॾिसंदासीं। सब्ट्रैक्शन यानी कटणु, सब्ट्रैक्ट बि चवंदा आहिनि ऐं सब्ट्रैक्शन हिकिड़े सॼे प्रोसेस खे चइबो आहे सब्ट्रैक्ट माना आहे कट या कटियो। ठीकु आहे। हाणे असां सब्ट्रैक्शन में साॻियो ई प्लेस वैल्यू जो ख़्यालु कंदासीं। यानी असांखे जहिड़े तरीक़े सां आंगुर मथे रखूं था उन ई जॻह ते असांखे हेठि आंगुर रखिणो आहे। मिसाल कीअं? अगरि मां 58 - 4 लिखां थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे 8 वंस आहिनि त हेॾे वंस 4 आहे त हीउ 4 असां कंहिंजे हेठो रखंदासीं? 8 जे हेठो रखंदासीं, न की 5 जे हेठो। ऐं जिते कुझु बि न हूंदा उते असां 0 ॾींदा आहियूं ऐं अहिड़े तरीक़े सां असां हिन जी प्लेसमेंट कंदासीं। साॻियो ई असां वंस वारे पासे ॾों स्टार्ट कंदासीं। 2 मां 1 वेंदो त असांजो 1 बचंदो। 4 मां 3 वेंदा त 1 बचंदो। 6 मां 2 वेंदा त घणा बचंदा असां वटि? 4। 5 मां 2 वेंदा त असांखे बचंदा 3। असां हिते कामा ॾींदासीं। ठीकु आहे।
सो असां इंटरनेशनल नंबर सिस्टम्स जे अंदरि ई आहियूं, हुनजे करे असां 3 नंबरनि खां पोइ कामा ॾींदासीं। जवाबु छा आयो? 3411। प्लेस वैल्यू जो ख़्यालु कयोसीं। ऐं ॿी जेका मूं पॉइंट लिखी आहे हिते, उहा इहा त हिते कम्यूटेटिव प्रॉपर्टी अप्लाई न थींदी। उहो कीअं? ॾिसो, 5 - 4 या 4 - 5, जवाबु साॻियो ईंदो न। हिन में इहा प्रॉपर्टी अप्लाई न थींदी। इन जे करे इहो यादि रखो त कम्यूटेटिव प्रॉपर्टी एडिशन में थींदी आहे ऐं सब्ट्रैक्शन में न थींदी। ॿियो नंबर एग्ज़ाम्पल आहे असांखे सब्ट्रैक्ट 23 फ्रॉम 58। जॾहिं हिन अंदाज़ में असांखे करे सब्ट्रैक्शन मिले त हिन जो मतिलबु छा आहे? कटियो 23 खे फ्राम केमां? 58 मां। यानी जेको पोयों अंगु आहे उहो मथां रखंदासीं ऐं जेको शुरूअ में असांखे अंगु मिलियल आहे उहो असां हेठां रखंदासीं। हाणे ईअं छो कयोसीं असां? 58 मथां 23 हेठां। पहिरियों त इहो आहे चवंदो त वॾो अंगु मथां रखिबो आहे, नंढो हेठां, पर असां हिन जुमिले जे हिसाब सां इहो अॻियां रखियोसीं। यानी कीअं? चए थो सब्ट्रैक्ट कटियो 23 खे केमां? फ्राम 58, यानी 58 मां 23 कटियो। इन जे करे असां जंहिंमां कटींदासीं उहो ज़ाहिर ॻाल्हि उहो अंगु मथे रखंदासीं ऐं जेको कटींदासीं उहो हेठां हूंदो। सो इन जे करे असां 23 हेठां रखियासीं। हाणे सिंपली असां हिनखे कटींदासीं। 8 मां 3 वेंदा 5, 5 मां 2 वेंदा 3। इहे असांजो जवाबु आहे। सिंपली सब्ट्रैक्शन खां बाद में असां हलंदासीं हुनजे वर्ड प्रॉब्लम ॾे। उनजा वर्ड प्रॉब्लम एग्ज़ाम्पल पढ़ंदासीं, उनखां पोइ उन्हनि जो सॉल्यूशन, ऐं आख़िर में तव्हांखे होमवर्क ज़रूरु ॾींदासीं, तव्हां सॉल्व कंदव। हलूं था वर्ड प्रॉब्लम जे तरफ़। पहिरियों नंबर असांखे एग्ज़ाम्पल आहे जेको असां सब्ट्रैक्शन जे अंदरि पढ़ूं था। गवर्नमेंट स्पेंड 985,000 ऑन रिनोवेशन ऑफ 2 स्कूल्स। गवर्नमेंट 2 स्कूलनि जे मरमत ते 985,000 रुपया ख़र्च करे थी। इफ़ 539,450 स्पेंड ऑन 1 स्कूल, फाइंड द अमाउंट स्पेंड ऑन अदर स्कूल। यानी 2 स्कूलनि जी रक़म मिलियल आहे असांखे 985,000। चवे थो हुन 2 स्कूलनि मां हिकु स्कूल ते ख़र्चु घणो थियो आहे? 539,450 रुपयो। चए थो ॿुधायो त ॿिए स्कूल ते ख़र्चु केतिरो थियो आहे। अचो त हिनखे सॉल्व कयूं था। हाणे असांखे चए थो 2 स्कूलनि जी कंस्ट्रक्शन, उनजो अमाउंट आहे तव्हांजे साम्हूं पहिरियों लिखियो आहे, ऐं उन मां जेको हिकिड़े जो अमाउंट आहे उहो असांजे साम्हूं लिखियलु आहे। ॿुधायो त ॿिए जो केतिरो थींदो। हाणे असां सिंपली सम्झी सघूं था त 2 जी गॾियल रक़म ॿुधाए, उन मां हिक जी रक़म जॾहिं कटींदासीं त असांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿिए जी ख़बर पइजी वेंदी। अगरि हिकिड़ो ॿियो मिसाल वठूं, 10 रुपए जी हिकिड़ी 2 शयूं मिलनि थियूं असांखे, उन मां हिकिड़ी शइ 5 रुपए थी मिले, ॿुधायो त ॿी घणे मिलंदी? त हाणे 10 मां ज़रूरु आहे हिकिड़ी शइ कटींदासीं, असांखे ॿी शइ जी रक़म मिली वेंदी। सो ईअं ई आहे त 2 स्कूलनि जी रक़म मिलियलु आहे, उन मां कटणी आहे हिकु स्कूल जी रक़म। असां जॾहिं कटींदासीं यानी सब्ट्रैक्शन कंदासीं त असांखे ख़बर पवंदी त ॿिए स्कूल ते केतिरो ख़र्चु थियो। हाणे जॾहिं असां हिन नंबर पुट कयासीं त असां जेको पहिरियों सिखी आयासीं सब्ट्रैक्शन, हिकिड़ी आम सब्ट्रैक्शन हुई, 5 मां 3 कट थिया त ठीकु आहे असां कयूं पिया। हाणे हिते जेको स्टेप इस्तेमालु थींदो सब्ट्रैक्शन जो, हिनखे चवंदा आहियूं बारोइंग मेथड, यानी पाड़े वारे खां अंग खां उधारो वठणु। उहो कंसेप्ट बि असांजो हिन में क्लियर थियण वारो आहे। सोचो त वंस वारे पासे ॾांहुं ज़ाहिरी ॻाल्हि आहे शुरू कंदासीं त 0 मां 0 कट कंदासीं त 0 बचंदो। हाणे असांखे 0 मां 5 न वेंदा, इन करे असां अॻे नंबर खां 1 वठंदासीं। अॻियूं ऑलरेडी 0 आहे त पहिरियों हिन 0 खे असां नंबर वठी ॾींदासीं 1, हिन खां जेको हिनजे भरिसां अंगु आहे उन खां 1 जॾहिं हिनखे वठी ईंदोसीं हिते थी विया 10। हाणे 10 मां 1 वठी सघिजे थो, सो हिन 10 मां 1 हिन अॻे खे वठी ॾींदासीं त हाणे हिते थी विया 10। हाणे 10 मां जॾहिं 5 वेंदा त बचंदा 5। हाणे हिते जॾहिं 10 थिया हुया त असां 1 हिन खे वठी ईंदोसीं, असां हाणे हिते लेखींदासीं यानी कंसीडर कंदासीं हिते 9, त 9 मां 4 वेंदा, घणा बचंदा? 5, कामा ॾींदासीं। हाणे हिते घणो अंगु बचियो आहे? 5 न, 5 न आहिनि, छो त असां 1 हिन खे वठी ईंदासीं, हुते थिया 4। हाणे 4 मां 9 न वेंदा, इन करे असां वरी 1 हिन खे वठी ॾींदासीं, यानी हाणे असां हिन जॻह ते छा कंसीडर कंदासीं? 14। हाणे 14 मां 9 वेंदा त घणा बचंदा? 5। हाणे हिते घणो थियो अंगु? 7, कंसीडर कंदासीं 7। 7 मां 3 वेंदा 4 बचंदा। आख़िरी नंबर आहे 9 मां 5 वेंदा त 4 बचंदा। सो हाणे हिन तरीक़े खे जेको असां हिते हिकु त असां वर्ड प्रॉब्लम हल कयोसीं, ॿियो इहो हुयो बारोइंग मेथड सिखियोसीं, यानी पाड़े वारे खां उन केस में उधारो वठणु जॾहिं असांजे उन नंबर में एतिरी कैपेसिटी न हुजे जो हेठि अंग खे कट करे, पोइ असां भरिसां वारे अंग खां जेको उनजे लेफ्ट हैंड साइड ॾे आहे उन खां अंगु वठंदासीं ऐं उनखे पूरो करे उन मां असां नंबर्स कटींदासीं। हाणे असांखे एग्ज़ाम्पल नंबर 2 सब्ट्रैक्शन में तव्हांजे साम्हूं आहे त इन
and annual examination of grade 6 57,986 students appeared. हिक 6 क्लास जे सालाना इम्तिहान में 57,986 शागिर्द वेठा, from which 43,985 students passed, जंहिंमां 43,985 शागिर्द पास थिया. How many students failed in the examination? ॿुधायो त फेल घणा थिया. जॾहिं असां ॾिसूं था त टोटल स्टूडेंट अपीयर थिया हुया 57,986 ऐं उन मां पास थिया आहिनि 43,985. त हाणे असांखे आसानी सां ख़बर पई त हिन में असांखे सब्ट्रैक्शन थो चवे, छो त पुछे थो त जॾहिं अपीयर हेतिरा थिया, पास हेतिरा थी विया, त कटींदासीं त असांखे ख़बर पवंदी त फेल केतिरा थिया. सोचो त सिंपल असां कट कयूं था. 6 मां 5 वेंदा 1 बचंदो, 8 मां 8 वेंदा त 0, 9 मां 9 वेंदा त 0, कामा जी जॻह ते कामा, 7 मां 3 वेंदा त असांखे बचंदा 4, 5 मां 4 वेंदा त बचंदो 1. जॾहिं असां कट कईसीं त असांखे ख़बर पई त 14,001 एतिरा शागिर्द उन इम्तिहान 6 क्लास जे में फेल थिया. सो सिंपली असां अहिड़े तरीक़े सां कट कईसीं.